जी नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ आहे जेका अवां ताईं शेयर कयूं पिया। GDA जे जनरल सेक्रेटरी डॉक्टर सफदर अब्बासी जो पीर जो ॻोठ दरगाह शरीफ़ ते GDA जे सरबराह पीर पगारे सां मुलाक़ात कई। ॿिन्ही सरबराहनि मुल्क ऐं सूबे जे सियासी सूरत हाल ते गौर वीचार कयो। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे यूसुफ आस्कर मंगरियो। जी यूसुफ, पीर पगारे ऐं डॉक्टर सफदर अब्बासी विच में कहिड़ियूं ॻाल्हियूं थियूं? जी बिल्कुल, GDA जे जनरल सेक्रेटरी डॉक्टर सफदर अब्बासी जो पीर जो दरगाह शरीफ ते GDA सरबराह पीर पागारे सां मुलाक़ात कई। ॿिन्ही सरबराहनि मुल्क ऐं सूबे जी सियासी सूरत हाल ते गौर वीचार कयो। डॉक्टर सफदर अब्बासी जी GDA सरबराह पीर पागारे के सिंध ऐं बलूचिस्तान जे रूहानी सफ़र जी कामयाबी ते मुबारकबाद ॾिनी। सफदर अब्बासी पीर पागारे के अपोज़िशन रहनुमाइनि सां मुलाक़ातनि बाबति एतमाद में आंदो। डॉक्टर सफदर अब्बासी पीर पागारे जी हिदायतनि ते PTI, JUI, जमायत इस्लामी, तहफ़ुज़ आइन पाकिस्तानी अपोज़िशन पार्टियुनि सां राब्ता तेज़ कया वेंदा जीअं मुश्तरक ताउन करे सघिजे। लॻे थो जैली सेतब आख़िरी साह खणे रहियो आहे। GDA सरबराह पीर पागारे वधीक चयो त ज़रदारी खे सिंध जो मुकमल इक़्तिदार उन लाइ ॾिनो वियो आहे त जीअं केनाल ठाहे सघिजनि, जेको कमु नून लीग ऐं ॿियूं पार्टियूं न करे सघियूं आहिनि। इहो कमु ज़रदारी कयो, पर बिलावल साहिब जी इहा बाबति असीं 26 आइनी तरमीम कराए रहिया हुआसीं त पोयां खां केनालनि जी मंज़ूरी ॾिनी वई। इहा सिंध जी अवाम खे बेवकूफ़ बनाइण जी कोशिश कई वई। पीर पागारे दरिया सिंध बचायो तहरीक में GDA जी क़यादत जी कोशिश खे साराहियो ऐं ईंदड़ प्रोग्राम्स में कारकुननि जी शिरकत जे लाइ मुकमल हिदायतूं ॾिनियूं। डॉक्टर सफदर अब्बासी चयो त GDA अवामी मसइलनि जो हल रखे थी ऐं कंहिं बि क़ीमत ते सिंध जी अवाम खे अकेलो न करे सघिजे। मौजूदा बॉक्स असेंबलियूं ऐं हुकूमतूं अवाम जे मसइलनि जो हल नथियूं करे सघनि। जेतिरो जल्द क़ौम नवनि चूंडंदा वञे थी, ओतिरो मुल्क ऐं क़ौम लाइ बहितर थींदो। जी ठीक है यूसुफ, तफ़सील ॾियण लाइ महिरबानी। ठरी मीरवा ॻोठ मट में गर्ल्स स्कूल शहीद रोशन अली गोपांग जे स्कूल जी सरकारी प्लाट ते कब्ज़ो ॻोठाणनि जो एहतजाज। DC खेरपुर खां बाअसर कब्ज़ा खोरनि ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो। स्कूल जे प्लाट तां कब्ज़ो हटाए तालीम बचाई वञे। तफ़सील में ॾिसंदासीं। सर असांजो चवण इहो मुतालबो आहे त हे जेको आहे सो गर्ल्स स्कूल शहीद रोशन अली गोपांग जे नाले ते आहे। उन सां गॾु हे सड़की आहे, रस्ती आहे। हिन जाइ ते जेको आहे सो हे सबू साईं अली अकबर ख़ासकेली ऐं उन सां गॾु जेके आहिनि बाअसर जेके पोयां ज़मीन आहे, जिन जी अञा खाते वारी जेको आहे सो अञा पोइती आहे, उन्हनि जी माप बि पोइते अञा रहियल आहे। पर हुननि जेको आहे सो बाअसरनि जे चवण ते उथी करे उहा 23 ॾींहं मां पटिशन बि 24 तारीख़ ते दाख़िल करे आयो आहियां। सही हिननि जे मथां खैरपुर सीशन वटि। हाणे मतलब जिते स्कूल जो प्लाट आहे उते कब्ज़ो था कनि। हा सर, हाणे हितां असां में ॾिसी सघो था त हे पत्थर आहिनि। यारो गर्ल्स स्कूल आहे सर। उन खां पोइ हे जोरी हितां गेट करण तो चाहे राति ही लोड़ो वयो अथई स्कूल जे साम्हूं। हा, स्कूल जे साम्हूं हे हितां बाथरूम आहे, लेटरिन आहे, गर्ल्स जी नाज़ेबा वीडियो हे अपलोड करे। हाणे डीओ खां कहिड़ो मुतालबो था कयो? डीओ खां असां मुतालबो आहे त साईं जन खे असांजी गुज़ारिश आहे, अर्ज़ आहे, मुतबाना अर्ज़ आहे त हिन जो नोटिस वठी ऐं हिन जो कमु फौरन बंदि कराए हिन जे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। ठीक आहे, सही आहे। जी नाज़रीन, रतो दिरो महसान बोसार जी रिपोर्ट मुताबिक ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं। सदर पाकिस्तान आसिफ अली ज़रदारी जी गड़ी खुदाबख्श भुट्टो ऐं शहीदनि जी मज़ारनि ते हाज़िरी, गुलनि जूं चादरूं चाढ़े फातिहा पढ़ी। जी नाज़रीन, हिकु दफ़ो ॿीहर अव्हां खे ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं। सदर पाकिस्तान आसिफ अली ज़रदारी जी गड़ी खुदाबख्श भुट्टो में शहीदनि जी मज़ारनि ते हाज़िरी, गुलनि जूं चादरूं चाढ़े फातिहा पढ़ी। झंडो मरी जे सुपर सिटी ग्राउंड में सिंध हुकूमत पारां ज़िला सतह ते हलंदड़ स्पोर्ट्स एंड यूथ अफेयर्स चैंपियन कैंप पुॼाणी ते पहुती। मलान जी सुखिया लाइ लॻंदड़ कैंप जेका 3 ॾींहं जारी हुई, जंहिंमें केतिरनि ई मला पहलवाननि खे सुखिया ॾेई मला जा मुक़ाबला कराया विया, जंहिंमें ज़िला जे स्पोर्ट्स अमलदारनि, DO स्पोर्ट हिना राजपूत, डिस्ट्रिक्ट काउंसिल मेंबर राजा कामरान मीरजत, सदर गुलाम हुसैन थेबो, मजीद मीरजत मलाकड़े में मलू मारींदड़ पहलवाननि खे इनाम ॾिना। ॿी तरफ़ मजीद मीरजत पारां न्यू एयर नए साल जी ख़ुशी में सुपर सिटी जी प्लाटिंग जे सिलसिले में 3 ॾींहं जो फेस्टिवल कराइण जो ऐलान कयो वियो। तलार बदीन हैदराबाद रोड मियां पोटा स्टॉप वटि मोटरसाइकिल जो बिठल मोटरसाइकिल सां टक्कर सबबि 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि खे ॻोठाणनि तिबी इमदाद लाइ रूरल हेल्थ सेंटर तलार मुंतक़िल कयो वियो, जिथे ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद ॾिनी वई। ज़ख़्मियुनि जी सुञाणप जुमन आसिफ असद अमानत तौर थी आहे।
ॿिनि ज़ख़्मियुनि अमानत ऐं असद खे तिबी इमदाद ॾियण बाद इंडस अस्पताल बदीन रेफर कयो वियो आहे। अॼु म्यूनिसिपल कमेटी ऑफिस खेरपुर में साकिब मसीही तरफ़ां क्रिसमस ॾींहुं मल्हायो वियो। साकिब मसीही तरफ़ां CMO म्यूनिसिपल कमेटी खेरपुर ज़ुल्फ़कार भुट्टो जी ऑफिस में केक कटण जी तक़रीब कई वई। उन मौक़े ते CMO ज़ुल्फ़कार भुट्टो चयो त असां ईसाई बिरादरी खे दिलि जी गहराइनि सां क्रिसमस ॾींहुं जे मौक़े ते मुबारकूं पेश कयूं था। साकिब मसीह वधीक चयो त असांजे अॼु ईद जो ॾींहुं आहे। असां ही जोश जज़्बे सां ख़ुशी मल्हाईंदा आहियूं। असां पंहिंजे मिटनि माइटनि ॾांहुं ईद मोकिलींदा आहियूं। साकिब मसीही तरफ़ां ऑफिस में मौजूद सभिनी ऑफिसरनि मुलाज़िमनि खे केक खाराईंदे मुबारकूं पिणु ॾिनियूं।